बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह ताला जे नाले सां जेको वॾो मेहरबान निहायत रहम वारो आहे। शफ़ीक़ तरीन तुंहिंजो भाव तुंहिंजो दीन आहे। भाव उहो ई आहे जो नसीहत कंदो रहे ऐं शफ़क़त ऐं मुहबत में उन जो पाबंद न बणिजे। दौलत जो बहितरीन सरफ़ उहो ई आहे त उन खे इज़त ऐं आबरूअ सां बरक़रार रखिजे। वॾे दर्जे जो माफ़ करण वारो उहो ई आहे जो बदिले वठण जी ताक़त रखंदो हुजे ऐं दरगुज़र खां कम वठे। सरदार थियणु चाहियो था त हरकत ऐं अमल जदोजहद खे पंहिंजो मामूल बनायो। पंहिंजी मेहनत जे सिले जो वाजिब खां वधीक उमेद न रखो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त माण्हू तव्हांजी तारीफ़ कनि त नेक कम करियो। ज़लील उहो ई आहे जेको बख़ील आहे। मेहनत उहा आहे त तव्हां पंहिंजे वाइदे खे पूरो करियो।